खबर शामिल कयूं था ॾेर की मां जिते बा असर जे ॾाढ ख़िलाफ़ चाचो ऐं भाइटियो ग़ुलाम मोहम्मद रिंदे मोहम्मद सिद्दीक़ रिंदे ऐवान सहाफ़त प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे चयो आहे त असांजो ताल्लुक बावड़ो सां आहे। ज़मीन त विकिणण ते बाअसर माण्हू असांजे मथां हमिलो कयो आहे, जंहिंमें औरतुनि ऐं ॿारनि खे पिणु ज़ख़्मी कयो वियो। बाअसर माण्हुनि असांखे मौतमार धमकियूं पिणु ॾेई रहिया आहिनि। हमले खे 15 ॾींहं गुज़री वञण बावजूद बि असांजी FIR नथी कटी वञे। हमले दौरान ज़ख़्मी थींदड़नि खे बासरनि जे चवण ते मेडिकल सर्टिफिकेट पिणु नथा जारी कया वञनि। असांजो मसइलो सियासत जे वर चाढ़ियो पियो वञे। हुननि आला अमलदारनि खां अपील कई आहे त नोटिस वठी इंसाफ़ फराहम कयो वञे, असांजी FIR कटे बासरनि खे सज़ा ॾिनी वञे। साईं मसलो इहो आहे, पंहिंजी बनी ते छोकिरो सुबुह जो उथी पंहिंजे बनी ते घुमण लाइ वियो। उते उन्हनि इन खे लठियूं हयूं, धक हयां त बाबा ॿकरियुनि खे वराइण वियो त उन्हनि खे धक हणी इन खे ज़मीन जे ब्लैकमेल पहिरियों बि कंदा वेठा हुया त बाबा ज़मीन विकिणी निकिरी वञ, न त तुंहिंजो हशर बुरो कंदासीं। इन खे इल्ज़ाम तराशी बि करनि पिया हिन जे मथां। इन खे धक लॻाए काल सुबुह जो 7 जो टाइम हुयो, काल कई मुंहिंजे मां हिते न हुयुमि, मां ॿाहिरि हुयुमि। मां इनखे राब्तो कयो त बाबा जहिड़ो न कयो, ॻाल्हियूं कंदाऊं। इन चुप करे वीचारा घर वेही रहिया। एतिरी देरि में त मां जो सालो बि पहुतो अची त ॻाल्हियूं थियूं। उन जे पहिरें अचण खां पहिरियों इन्हनि खे हथूं ख़ाली विया, हुते बीठा हुया। इन्हनि खे सोटियूं उहे संभरियल हुया, सोटियूं कुहाड़ियूं इन्हनि खे लॻियूं। 3-4 माण्हू ज़ख़्मी थिया ऐं ज़ैफ़नि खे बि धक हुया। जिन्हनि मायुनि खे धक, कोई चेहरे ते, कोई ॿाहनि ते, अंगरनि में भॻल हुयूं। अञा एक्सरे जे लाइ ॾिनोसीं, सर्टिफिकेट बि असांखे न मिलिया आहिनि। 2 सर्टिफिकेट हिन जो अंगूठो भॻल, किरे को सखर अञा वञिणो आहे उहो बि न मिलियो आहे। 23 तारीख़ जो मसइलो असां भईदा वरितऊं, पुलिस बि असांजो कुझु नथी करे। इन करे असां थोरो परेशान आहियूं। तॾहिं तव्हां